जेको न कुर्बानी तो करे, कुर्बानी जे जानवर जे बदन ते जेतरा वार हैं, वार वार जे बदले में उनके नेकी जो अजर ऐं सवाब दो मिले। हबीबन करीमन फरमायो पंहिंजी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया रादिया मरदिया बीबी फातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा व अला बालिहा व अला अबीहा साइण के मदीने वाले साईं फरमायो त फातिमा जे कुर्बानी जो जानवर ज़िबा थे ओडी मल तू पाण बीहंदी कर, छो त जेडी मल कुर्बानी जे जानवर के सीर थी अचे उन जे रत जो पहिरियों कतरो ज़मीन ते पहुचंदो आ, फुड़े पहुचण का अग में कुर्बानी करण वारे जे सारी जिंदगी जे गुनाहन की रब बख्शे चली। हाँ बोला तौफीक जेव त कुर्बानी कजो, जेके माली तौफीक हुजे कुर्बानी कजो, जे अञा वधीक तौफीक थव त मदीने वारे साईं जे तरफां भी कुर्बानी कजो। ए मालदारो मुझो सोनो हबीब सारी ज़ाहिरी हयात तय्यबा जे अंदर हमेशा ब कुर्बानियूं कंदा हुया। हिकड़ी फरमाइंदा हाज़ा मिन मुहम्मदिन व आले मुहम्मद, हीअ कुर्बानी मां पंहिंजे तरफां पंहिंजे अहल बैतन जे तरफों थो कयां। ऐं ॿियो जानवर कोंदा हा फरमाइंदा हाज़ा मिन उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पूरे पंहिंजी उम्मत जे तरफां हर साल कुर्बानी कंदा हुया। वरी जने विसाल फरमाइन पिया त हजरत मौला अली शेरे खुदा के फरमायो त अली जने तू पंहिंजे लाइ कुर्बानी करी त मुंहिंजे लाइ बि कुर्बानी कंदो रहिजा। हाँ वो हजरत मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जैसी तई ज़ाहिरी हयात में जिंदा हुया तेसी तई ब कुर्बानियूं कंदा, हिकड़ी पंहिंजे तरफां भी मदीने वारे साईं जे तरफां। जेकॾहिं रब वधीक माली तौफीक ॾेव त हुजूर जे तरफां बि कुर्बानी कजो, अबे जे तरफां, अमड़ जे तरफां, मुर्शिद जे तरफां, उस्ताद जे तरफां करे सघूं था।